सिंधु जी सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई सिंधु जी सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई चल खीर मनाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई पूरे मुल्क जी सिंध के राजधानी शहर कराची में भी सोच टीवी पारा कयल ऐलान ते एक सिंध एक सकाफ़त के हवाले से 1 दिसंबर ते अवामी प्रेस क्लब मलीर तरफा तारीख़ी माग मोखी जी मुख ते एक शानदार तकरीब थी गुजरी जैमें मेमण गोठ का प्रेस क्लब के सदर गुलाम अली गोंदर की अगवानी में मोखी जी माग ताई सकाफ़ती रैली अची पहुती जैमें अदीबन दानश्वरन लेखक साफ़िन सुगड़न शायरन तोड़े फनकारन से गड चूंडियल नुमाइंदन पिण शिरकत कई। प्रोग्राम की शुरुआत तलावत कलाम पाक का थी जै बाद आयल मेहमानन के सिंध की सूखड़ी अजरकन जा तोहफा दिना विया जैमें सोच टीवी के नेटवर्क मैनेजर बागी सागर पवार के भी अजरक पाराई वई आयल मेहमानन खिताब पिण कया पूरी दुनिया में बाकायदगी से जोश जज्बे से मल्हायूं पिया उनजो मल्हाइण जो मक़सद इहो न आहे त सिर्फ़ु असांखे सिंधी टोपी ऐं अजरक पाए करे पंहिंजो पाण खे सिंधी सॾाइणो आहे उन सां गॾु असांखे सिंध जी तहज़ीब जे बारे में भी ख़बर हुजे सिंध जी सकाफ़त जे बारे में ख़बर हुजे असांजे सिंधी अदबनि जी ख़बर हुजे वॾनि जो एहतराम करण जी भी ख़बर हुजे पीरनि फ़क़ीरनि बुज़ुर्गनि जो भी ख़बर हुजे त उन्हनि जो कीअं अदब कजे उन्हनि जो कीअं एहतराम कजे इहो सिर्फ़ु समूरी शयूं असां में असांजे वॾनि में न हुजणु खपनि इहे असांजी ईंदड़ नसलुनि खे बि असांजो फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे सम्झाइणु घुरिजे जै बाद सोच टीवी से ख़ुसूसी गाल बोल कंदे सामी मेमण चयो था ॾिण कराची खां एतिरो इलाही परे जेको मल्हाए पियो वञे हिते मल्हाइण जो छा मक़सदु हुयो इहे सकाफ़त जो ॾिणु त असीं प्रेस क्लब ते बि मल्हाए सघूं पिया त ॿिए हंधि बि मल्हाए सघूं पिया साईं तव्हांजी महिरबानी ऐं सोच टीम खे शाबाश थो ॾियां जिन असांखे अहमियत ॾिनी मोखी खे अहमियत ॾिनी हिते आया असांजा अहसास ऐं वीचार दोस्त वठनि पिया हुनजा थोराईंदो आहियां असल में तव्हां बि ॼाणो था त कराची बुनियादी तौर हिकिड़े ॻोठ जो नालो हो ऐं हाणे हेॾो वॾो शहर थी वियो आहे ऐं हीअ कराची जूं ॿहिराड़ियूं कराची जी माउ आहिनि हुन जनमु ॾिनो आहे शहर खे ऐं पर अॼु उन्हनि कराची ॿहिराड़ियुनि जी इज़त न आहे ॻोठ लॾिया पिया वञनि किराया पिया वञनि उनजा माग मकान जेके ढाया पिया वञनि सो असां जॾहिं खां ई प्रेस क्लब क़ाइमु कयो आहे 5-6 सालनि खां वठी असांजी कोशिशि हुई असांजे मंशूर जो हिसो आहे त असां पंहिंजे तारीख़ी मागनि खे पंहिंजनि ॻोठनि खे पंहिंजनि नदी नालनि खे पंहिंजनि हिननि जेके माग मकान उन्हनि जी मालिकी करियूं सो असां पंहिंजे मंशूर तहत असां बाक़ाइदा हिन मुखी खे फोकस करे खयो ऐं टारगेट करे खयो लतीफ़ खे पढ़ियोसीं हिन जी तारीख़ खे पढ़ियोसीं ईअं लॻो ॼण लतीफ़ ई असांखे चयो हुजे त इन जी सार संभाल लहो इन करे असां हिते आयासीं ऐं असां हिते आयासीं त वाक़ई मुखी ते रुगो खड़ा हुआ रुगो कुता वेठा हुआ वीरानी हुई झंग हो अॼु तव्हां ॾिसो था त मुखी जा लोकल माण्हू जेके आहिनि उन्हनि में बि शौर पैदा थियो आहे उन्हनि बि सॼो कुझु दोस्तनि पंहिंजे खीसे में ख़र्च करे इहो कयो आहे इन करे असांजी बुनियादी जेका साफ़त उहा आहे ई आहे जंहिंसां असांजे नियाणी जी हक़ मिली सघे जंहिंसां बच्चनि जो हक़ मिली सघे असांजा ॻोठ बची सघनि असांखे अहिड़ी साफ़त करणी आहे असां उहा कई आहे असीं उनजो हक़ अदा कयो आहे ॿिए तरफ़ अदीब ऐं लेखक शादिया नाज़ चयो था जेके इहो मज़ार आहे इहो का नई कोन्हे सिंध जी तारीख़ी मुहागन मां हिकु आहे ऐं हिते आउं सोचां थी त अहिड़ा प्रोग्राम वग़ैरह थियणु घुरिजनि छो त हिते जे मक़ामी माण्हुनि खे ॿियो का अहिड़ो फैसिलिटी मौजूदु बि कोन्हे ऐं इन सां गॾो गॾु मां इहो चाहींदसि त असांजी सकाफ़त हिकु ॾींहं जी कोन्हे असांजी सकाफ़त सदाईं खां हलंदड़ आहे पर इहो ॾिहाड़ो जेको आहे असां इन करे मल्हायूं था त इन ॾिहाड़े ते असां पंहिंजी सकाफ़त जी अहमियत खे उजागर कयूं गवर्नमेंट खे खपे त असांजे मुहागन जी वारसी करे ऐं असांजे इन्हनि मुहागन खे बहितर नमूने बनाए ताकी असांजे आवाम खे फैसिलिटीज़ मिली सघनि ऐं असांजी सकाफ़त खे बि हथे वठाइजे तकरीब जे मुख सहकारी समाजी अगवान असगर पाताणी सोच टीवी सां ॻाल्हाईंदे चयो था ही मोखी आहे तमामु क़दीमी माग आहे
ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ हिन खे ॻायो आहे पंहिंजे उन में। हिते असां प्रोग्राम कराईंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त जीअं माण्हू सिंधी टोपी अजरक ॾे ॿियनि जायुनि ते असां कोशिशि कंदा आहियूं त हिते असां मल्हायूं, जंहिंमें असां सां तमामु वॾी महिरबानी मीडिया जे दोस्तनि जी, अवामी प्रेस क्लब वारनि जी, जिन हिते असां सां तमामु सुठो माना सहकार बि कयो आहे, असांजी ॻाल्हि अॻिते पहुचाई बि आहे। ऐं असां हिते चवणु चाहियूं था वस वारनि खे त हीअ माॻ आहे जंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ॻायो आहे ऐं तव्हां हिते असांजी मदद कयो, हिन खे हिकिड़ो ही तारीख़ी माॻ आहे, हिन में रहनुमाई कयो त तव्हांजी महिरबानी थींदी। PTI जे MPA राबिस्तान ख़ान सोच TV सां ॻाल्हाईंदे चयो था, देखें, हकीकत बात यह है कि पहले तो मैं इन तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूँ, मुंतज़मीन का शुक्रिया अदा करता हूँ कि वो यहाँ आए और इस प्रोग्राम में शिरकत की। दूसरी, वाकई कोई फैसिलिटीज़ नहीं है, लेकिन इसमें पाकिस्तान तहरीक इंसाफ का कोई अमल दखल नहीं है कि ये उनकी वजह से या उन्होंने कोई यहाँ तरक्याती काम रुकवाए हुए हैं। आपको पता है सिंध में पीपल्स पार्टी का ये 12वां साल चल रहा है और सिंध की जो हालत है वो आप लोगों से, मीडिया से ढकी छुपी नहीं है। मैं सिंध असम्बली के फ्लोर पे इंशाल्लाह आवाज़ उठाऊंगा और मिनिस्टर साहब से बात करूंगा कि ये जो हमारा एक सकाफ़ती विरसा है इसकी जो है असर नो तामीर की जाए और यहाँ पे लोगों के आने के लिए जो है बंदोबस्त किया जाए ताकि लोगों को यहाँ तकलीफ़ ना हो। और इंशाल्लाह मैं वो वीडियो भी आप लोगों को भेजूंगा और सिंध असम्बली के फ्लोर पे इसके लिए आवाज़ भी उठाऊंगा। सकाफत के हवाले से को मैसेज वगैरह? देखिए, सिंध सकाफ़त जो है ये हमारे बुज़ुर्गों की, औलिया की सकाफ़त है और उनका जो पैगाम था पूरी दुनिया के लिए वो अमन, मोहब्बत और भाईचारे का था। तो यही पैगाम मैं भी लोगों को दूंगा, सिंध की आवाम को, कि वो उन सूफिया कराम का जो पैगाम था वो सिंध के अंदर ही ना सिर्फ बल्कि पूरी दुनिया के अंदर लेके पहले और लोगों से जो है लोगों के साथ अमन, मोहब्बत और भाईचारे के साथ पेश आए, क्योंकि हमारी सिंध धरती सिर्फ मेहमान नवाजी की वजह से ही नहीं, अपने सकाफ़त की वजह से भी पूरी दुनिया में मशहूर है। एडवोकेट फारूक गोरोड़ सोच TV सां ॻाल्हाईंदे चयो था, जी, हे जेको अॼोको ॾींहुं आहे असांजी सिंध जो, असां सिंधियुनि जो सकाफ़ती ॾींहुं आहे ऐं टोपी अजरक ऐं उन सां गॾु जेके असांजो तारीख़ी माॻूं, तारीख़ी जेके आहिनि, यादूं आहिनि, उन्हनि जो आहे ॾींहुं ऐं उहे असां सिंधियुनि खे तमामु पुरजोश तौर सां तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। ऐं असांजो हिते एतिरो कराची खां ॿाहिरि अची करे मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त हे मोखी जो माॻ जेको ॿुधो था इहो तमामु पुराणो तारीख़ आहे जंहिंखे शाह साहब बि ॻायो आहे ऐं असां इन खे उजागर करण जे लाइ हिते अची एतिरो परे दूर खां जी मल्हायो आहे। जीअं इन जी मालिकी थी सघे, गवर्नमेंट ॾिसे ऐं इन्हनि जी मालिकी करे, इन्हनि जेको कमकार हुजे उहो करे ऐं इन खे असां उजागर करणु चाहियूं था। ऐं सिंध जे सुरीले फ़नकार हनीफ़ लाशारी बि सोच TV सां ॻाल्हाईंदे चयो था, एॾी ख़ुशी थी आहे मूंखे, अॼु ॿिया प्रोग्राम बि हुआ पर मूं स्पेशली उहे सभु प्रोग्राम छॾे हिते तरजीह ॾिनमि त मुंहिंजो मुखी मज़ार बि ॾिसबी ऐं भिटाई जो हिकिड़ो वॾो कैरेक्टर आहे, भिटाई इन ते ख़ासि सुर लिखियो आहे मुखी मतारा, ऐं हिते अची ॾाढी ख़ुशी बि थिए। हेॾा सिंधियुनि माण्हुनि जा मेला ऐं हेॾो जेको आहे अचणु वॾी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं इहे असांखे इहे पंहिंजो माॻ जेके आहिनि वसाइणु घुरिजनि ऐं असां पंहिंजनि माॻनि जी हिफ़ाज़त करणु घुरिजे असांखे, ऐं असां हुते पंहिंजा मेला रचायूं त असांजा जेके तारीख़ी किरदार आहिनि जिन खे लतीफ़ साईं ॻायो आहे ऐं उन्हनि जे मैसेज आहे उन जे सुरनि में, उन्हनि जे पैगाम आहे वॾो, उहो झर जंग ताईं पुॼे ऐं इन्हनि ते दुनिया जी कल्चर वारनि जी या जेके बि सरकारी इदारा आहिनि जेके बि अहिड़ा मागिसरी आहिनि उन्हनि खां, उन्हनि जी त नज़र पए ऐं उन्हनि खे ख़बर पए त यार एॾो वॾो असांजो तारीख़ी किरदारु आहे मुखी मतारा ऐं उते बि असांखे कुझु अहिड़ा सकाफ़ती ऐं ट्रेडिशनल जेके प्रोग्राम करणु खपनि।
ऐं दोस्तनि मरीज़ प्रेस क्लब वारनि जेको कयो आहे अवामी प्रेस क्लब वारनि ऐं इहो ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं तव्हां दोस्त हिते सभु गॾु थिया आहियो ॾिसो पिया त तमामु ख़ुशी बि थिए ऐं असांखे साराई बि थिए त असां हिते पंहिंजनि माॻनि ते आया आहियूं जिते बिटाई बि आयो आहे जंहिं बिटाई जिते जिते वियो आहे उते बिटाई बैत लिखिया आहिनि छो जो बिटाई घर वेही बैत कोन लिखिया आहिनि ऐं बिटाई इन्हनि माॻनि ते आयो आहे उन्हनि खे परोड़ियो अथई उन्हनि खां पुछा कई अथई उन्हनि सॼनि ते पोइ बिटाई जेका स्वर पूरो लिखियो आहे मुखी मतारा यानी असांजो हिकिड़ो तारीख़ी किरदारु असां सिंध जी सुञाणप आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी महसूसु थिए ऐं हिते अची जेको आहे दोस्तनि जा मेड़का ॾिसी कल्चरल प्रोग्राम पिया थियनि आईंदा बि इनशाला थियण खपनि अहिड़ा सुठा प्रोग्राम मुंहिंजो दोस्तनि जो प्रोग्राम मुंहिंजो होल नाइट हुजे सॼी राति हिते पर हिते सहूलियतनि जे न हुअण सबबु ॾींहं जो प्रोग्राम थी रहियो आहे ऐं तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांजा थोरा लख महिरबानी ऐं सिंध जे मशहूरु इंटरनेशनल मिसरी जोगी पिण सोच टीवी सां ॻाल्हाईंदे चयो था साईं अॼोको जेको ॾियारो आहे न हीअ पंहिंजी सिंध जी सुञाण आहे पाकिस्तान जी सुञाण आहे सिंधी माण्हू जी सुञाण आहे मां उस्ताद मिसरी वकील ॻाल्हायां थो अॼु मूंखे अलाए केतिरा ॾियारनि जी दावतूं आहिनि उहो मां प्रोग्राम छॾे कराची मां पहुतो आहियां हाँ मां तमामु सिंधियुनि जी जो शुक्रगुज़ार आहियां तो पंहिंजी सिंधड़ी जीजल मां आहे इन सिंधड़ी खे जेको सर ॾींदो त उहो सदा बि पंहिंजो शहीद थी वेंदो आहे मूंखे ख़ुशी आहे त इहो ॾियारा सदा ई पंहिंजा सिंधनि जा हलंदा रहे तो इन में सिंध सदा आबाद आहे सदा बहार आहे इन जे करे इजरख टोपी पटको ही पंहिंजी सिंधनि जी सूफ़नि जी सभिनी जी पंहिंजी सिंधनि जी सुञाण आहिनि अॼोके ॾियारे मां पंहिंजो नंढड़ा वॾा सभु जेको पंहिंजी ख़ुशी मल्हाइनि पिया पूरे पाकिस्तान जे अंदरि हाँ सिंध जी जेको अॼोकी जेको समूड हले पियो न सिंधनि जो तो मां चवां थो अॼु जेको समूड वॾो हले पियो सिंधनि जी इजरख टोपी जो मां सभिनि खे वेलकम चवां थो मां शुक्रगुज़ार आहियां उस्ताद मिसरी जोगी मां तव्हांखे सभिनि खे अर्ज़ु मुंहिंजो इहो ई आहे तो सिंधी इहो तारीख़ पंहिंजी मुक़ररु करियो मच प्रोग्राम इहो सिंधनि जी जेको इजरख टोपी जो जेको इहो ॾियारो मुक़ररु करे इनशाला हर साल तव्हां मिलाईंदो सिंध पंहिंजी अमर आहे जीजल मान अॼु मां बि तव्हांखे इनशाला उहो सिंधी तव्हांखे सिंधड़ी जा मां धरती जा तव्हांखे ॿोल ॿुधाईंदुसि छाजे करे तो मां पहिरें जर्मनी वियो जर्मनी बॉन बर्नाल हुते मूंखे गोल्ड मेडल मिलो हुते मां सिंधड़ी जो कलाम चयो त अंग्रेजी सभु नचणु लॻा मूंखे दाद एतिरी ॾिनी त मां छा चवां त मूंखे 5 बोतलूं रत जूं वधी वियूं उन सां पोइ मां जापान टोकियो वियो टोके सां नागोचे सां ओसाकनि सां हकातनि सां नंढनि सां कोरिया सां सिंगापुर सां इटली पण पंहिंजी सिंधड़ी जा सूफ़ी ॿोल 2013 में मूंखे सदारती अवार्ड मिलो आहे तव्हां भाउरनि खे मां वेलगल में चवां थो पंहिंजो ख़ुशी सां मां हथ ॿधी अर्ज़ु करियां थो तो पंहिंजे हिन सूफ़नि जी धरती खे सिंधड़ी जी धरती खे हे ॾियारो तव्हांखे हमेशह मल्हाइणो आहे न मां तमामु तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां त हर आयो वञे थो हर जॻह ते ठीकु आहे ऐं मां हिन जेके विसारियल माॻ आहिनि असांजा जिन खे ख़बर ई कोन्हे तव्हां ॾिसो मां जेकी 30 सालनि खां कराची में रहां थी लेखक आहियां ठीकु आहे मूंखे ख़बर कोन हुई त को हे बि माॻ आहे त अहिड़ा विसारियल माॻ जिते अहिड़ा मेड़ा का थियनि था त इहा इन खां वॾी का मुंहिंजे ख़्याल में त का ॻाल्हि कोन्हे का ऐं ईअं हुअणु खपे रोज़ु अहिड़ी जॻहनि ते हिन जॻह ते हिन खां अलावा जेकी अञा असांखे न जेकी माॻ असांखे ख़बर कोन्हे का जीअं दुनिया खे लॻे त असां वारिस ज़िंदा आहियूं असां पंहिंजे माॻनि जी वारसी करण जे लाइ आहियूं एक सिंध
हिकु सकाफ़त में सवनि जी तादाद में सिंधी नौजवाननि ऐं बालकनि शिरकत कई। सिंध जे सकाफ़त जे हवाले सां अवामी प्रेस क्लब मलीर जे उहिदेदारनि तोड़े मेंबरनि, अदीबनि, दानश्वरनि ऐं साफ़िन मोखी जी मदार ते अजरकनि जी चादर पिणु चाढ़ियूं। जंहिं बाद महफ़िल मौसीक़ी थी, जंहिंमें सिंध जे सुरीले फ़नकार हनीफ़ लाशारी, सिंध जे मशहूरु इंटरनेशनल जोगी मिसरी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं संदसि ख़ूब दाद हासिलु कई। एकता जे प्रोग्राम शाम ताईं जारी रहियो, जंहिंमें वॾे अंग में सिंधी गैरतमंदनि ऐं बाशहूर अवाम पंहिंजे रंगारंग टोपी अजरक जे ख़ूबसूरत लिबास में ॾिसण में पिया आया। बाक़ी सागर पवार, सोच टीवी, कराची। मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.